जिते दुनिया ईद की खुशी मल्हाए रही है, उते सिंध जा सियासी अगुवान ईद के ॿिए ॾींहुं बि सरापा एहतजाज। सिंध सभा तरफ़ां 23 अप्रैल ते जामशोरी फाटक खां सिंधी इनाम जी अगवाणी में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ, हिंदू नियाणियुनि जे जबरी मज़हब मटाइण, क़ौमी कारकुननि ते टार्चर सेल करण, तशद्दुद करण ख़िलाफ़ सिंध सभा जामशोरी खां निकितल प्यादल मार्च 5 तारीख़ ते सन पहुचंदो। यादि रहे त 5 तारीख़ ते जदीद क़ौम परस्त जे बानी सैयद गुलाम मुर्तज़ा अल मारूफ़ साईं GM सैयद जी 28वीं वरसी भी आहे। सिंध सभा जे अगुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां जामशोरी खां क़ौमी कारकुन गॾु साईं GM सैयद जे सिंध इनाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उन खां अॻु बि असां केतिराई पैदल मार्चूं कयूंसीं। अगुवान ॻाल्हाईंदे चयो त असांजो पंधु अञा बि अॻिते आहे। जेसीं ताईं खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वेंदो, तेसीं ताईं असांजो जदोजहद जारी रहंदो। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रऊफ़ गबोल मीडिया जामशोरी।